ख़बर वास कराची में शिर कंदासीं। वॾे वज़ीर ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना रिलीफ ॾेई छॾियो। मुराद अली शाह पारां क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहं माफ़ी जी मंज़ूरी ॾिनी वई। ख़बर शेयर कयूं पिया कराची खां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना रिलीफ ॾेई छॾियो आहे। मुराद अली शाह पारां क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहं माफ़ीअ जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना रिलीफ ॾेई छॾियो आहे। ख़बर वास कराची में शुरू कयूं पिया। वॾे वज़ीर ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना रिलीफ ॾेई छॾियो। मुराद अली शाह पारां क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहंनि जी माफ़ी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ख़बर वास कराची में शुरू कयूं पिया। वॾे वज़ीर ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना रिलीफ ॾेई छॾियो। मुराद अली शाह पारां क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहं माफ़ी जी मंज़ूरी ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर आशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी शबीर। जी बिल्कुल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईद उल फितर जे मौक़े ते सज़ा मिलियल क़ैदियुनि जी सज़ाउनि में 4 महीना जेको आहे रिलीफ जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुख़्तलिफ़ जेलनि में जेके क़ैदी आहिनि उन्हनि जे लाइ 120 ॾींहंनि जी माफ़ी जी जेका आहे मंज़ूरी ॾिनी वई आहे। ही माफ़ी जेका आहे उहा मौत जी सज़ा ॿुधायल ऐं क़त्ल, तोड़े जासूसी, दहशतगर्दी, रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में जेके मुलवस क़ैदी आहिनि उन्हनि जे लाइ लागू न थींदी। सज़ा में माफ़ी जो मतिलबु क़ैदियुनि खे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त सज़ा में माफ़ी जो मतिलबु क़ैदियुनि खे ज़िंदगी जी मुस्बत अमल ॾांहुं राग़िब करणु आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त ईद उल फितर जे मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुख़्तलिफ़ जेलनि में जेके क़ैदी आहिनि उन्हनि जी सज़ा में 4 महीननि जी जेका आहे माफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ही सज़ा में माफ़ी जो मतिलबु क़ैदियुनि खे ज़िंदगी जे मुस्बत अमल ॾांहुं राग़िब करणु आहे। ऐं ही माफ़ी जी जेका सज़ा में जेका माफ़ी आहे उहा क़त्ल, जासूसी, दहशतगर्दी ऐं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में जेके मुलवस क़ैदी आहिनि उन्हनि ते लागू न थींदी। जी महिरबानी शबीर, आगाह करण लाइ।